अस्सलाम वालेकुम। मिशन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार ख़बरों सां शेयर कंदा हलूं। ज़िले मिरपुर ख़ास जे तहलके सिंदरी जे ॻोठ मोहम्मद इस्माइल कुंभार खां जिते नई तमीर थींदड़ इमारत में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन, ख़बरों सां शेयर कंदा हलूं। ज़िले मिरपुर ख़ास जे तहलके सिंदरी जे ॻोठ मोहम्मद इस्माइल कुंभार खां जिते नई तमीर थींदड़ इमारत में नाक़स मटीरियल इस्तेमाल कयो पियो वञे, जॾहिं त ठेकेदार पारां पंहिंजी मनमानी हलाई पई वञे। ॻोठाणनि जो इहो बि चवणु आहे त 7 रेती 1 सीमेंट जी बोरी इस्तेमाल कई पई वञे। स्कूल जी पीढ़ बि मज़बूत न आहे। ॿिए पासे ॻोठाणनि पारां वर्कर्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट तोड़े ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो वियो आहे त ठेकेदार खे फौरी तौर ते हटाए नओं ठेकेदार मुक़ररु करे जल्द खां जल्द बिल्डिंग तामीर कराए ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ विज़िट करियो असांजी वेबसाइट मिशन वडी न्यूज़ नेटवर्क।